रमज़ान महीनो शुरू थियण सां ई हिते आम वहप जूं जेके शयूं आहिनि उहे तमामु घणियूं महांगी थी वियूं आहिनि। उन्हनि में जेके खाध खुराक जूं शयूं आहिनि, फ्रूट आहे, भाॼियूं आहिनि, उन जा अघ जेके आहिनि तमामु घणा वधी विया आहिनि। अचो त इन सिलसिले में असां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं हिते ओवरऑल जेकी बि शयूं आहिनि महांगियूं आहिनि, गाटेट रोड जेके हिन जा रेट थी विया आहिनि, का बि हिन जी का इंक्वायरी कान्हे, का कोई ऑफिसर कोन्हे जेको हिन जी का परगोर लहे। माण्हू जेके आहिनि वीचारा अॻई जेके लॉकडाउन जे मसइले में पीसजी रहिया आहिनि, पर ही नओं हिकिड़ो इशू आहे। तमामु बेरोज़गारी लॻी पिया, ॿियो लॉकडाउन लॻो पिया, हर माण्हू परेशान लॻो पिया। रमज़ान दौरान हर शइ महांगी लॻी पिया। हर शइ महांगी लॻी पिया। जेको पटाटो 15-20 रुपया किलो, उहो 60 रुपया किलो थी वियो आहे, 50 रुपया किलो। बसर जेको ॾिसो त उहो 20 रुपया किलो, उहो बि लॻो पियो आहे 50 रुपया, 40 रुपया, सभु को पंहिंजो रेट आहे। खजी अॻे 10-15 ॾींहं अॻे 20 ॾींहं पुछी 100 रुपया किलो, अॼु 300 रुपया किलो। इहो आहे रमज़ान शरीफ़ जो पैकेज, चवंदा आहिनि पैकेज कयो आहे। रमज़ान जा रोज़ा जीअं शुरू थिया आहिनि तीअं महांगी चोट चढ़ी वई आहे। मच्छी जेका आहे 250 रुपया किलो हलंदी, हाणे 350-400 रुपया किलो थी वई आहे। मुर्गी जेका 200 रुपया ई 250 रुपया किलो थी वई आहे। टमाटा 20 रुपया किलो, हाणे 40 रुपया किलो थी विया आहिनि। एॾी त महांगाई थी वई आहे जो हर शइ डबल रेट ते था हलाइनि। ऐं पटाटनि जो रेट जेको आहे 20 रुपया आयो, हाणे उहे 40 रुपया। हर शइ महांगा आहे। रमज़ान अचण जे करे वापारियुनि फ़ाइदो वरितो आहे रमज़ान शरीफ़ जो। जी, शहरनि जा तव्हां वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त हिकु लॉकडाउन सबबु बेरोज़गारी आहे, बदहाली आहे, माण्हू सख़्तु मुआशी तौरु परेशान आहिनि। ॿिए तरफ़ महांगाई आहे जंहिं ते कंट्रोल करण लाइ इंतिज़ामिया अञा ताईं के बि क़दम खणण लाइ तयारु न आहे। हिन जो मुतालिबो आहे त वधंदड़ महांगाई ते कंट्रोल कयो वञे त जीअं हू सुख जो साहु खणी सघनि। ज़ाहिद राजपर, टाइम न्यूज़, नौशहरो फिरोज़।